नाज़िर मीरपुर खास में प्राण डिस्ट्री में गुज़रियल हिकु महीने का पानी की खोट ख़िलाफ़ आबादगारनि डायरेक्टर नारा केनाल जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शहर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं डायरेक्टर नारा कैनाल ऑफिस मीरपुर खास में, जिते पुराण डिस्ट्रिक्ट जे सभई आबादगार जेके मुज़ाहिरो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ करे पहुता आहिनि ऐं हिननि बुख हड़ताल बि क़ाइमु करे वरिती आहे। हिननि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 1.5 महीने खां असां वटि पाणी न पहुतो आहे ऐं हिते जेको आहे नारा कैनाल में 10,000 खां 11,000 क्यूसेक पाणी हले पियो, पर उन जे बावजूदि पुछड़ीअ में पाणी न आहे। उन हवाले सां मेहरान टीवीअ सां आबादगारनि ॻाल्हाईंदे चयो त हिननि नायल इरिगेशन ऑफिसरनि खां इहो पुछियो वञे त अरबन ऐं खरबन जी बजट सां जेको ही नारा कैनाल जी टेल एरियाज़ में जेके शाखनि जूं लाइनिंग्स थियूं आहिनि, जेकर अरबन जे ख़र्च सां लाइनिंग्स थियण जे बावजूदि जेकर अॼु टेलनि में पाणी कोन्हे त उहो हिननि खां हिसाब वरितो वञे त असां हेॾी वॾी फाइनेंशियली हिते सपोर्ट करे उहा लाइनिंग कराई, पोइ ही इलाइक़े में वरी पाणी छो कोन्हे। पाणी मथे विकिणी छॾियो आहे, तक़रीबन 90% पानी विकिणी छॾियो आहे। 10 सैकड़ो पानी असांखे फेराए अगठ वग़ैरह हुतां था छिकीनि त होॾां थो खुटे, हितां था छिकीनि होॾां थो खुटे, हथरादू खोट आहे। पानी खुटे थो त हिननि जे पाणी जेको विकिरे करण महिल उन्हनि जी हिननि जी क़ीमत वधे थी, नाअहली आहे। ऐं हिननि कूड़ियूं तसल्लियूं ॾेई जेके असांजा फसल बीठल हुआ फुटी मिर्च उहा तक़रीबन असांजा ख़त्म थी चुका आहिनि। हाणे असां अॼु मजबूर थी अॼु हिते ही हज़ारे माण्हुनि जी तादाद में जेके आहिनि असां निकिता आहियूं इंशाअल्लाह पंहिंजे हक़नि जी जाखोड़ लाइ। हे करप्ट नाहिल अफीसर जेके आहिनि इन्हनि जेसि ताईं हिननि के कैफ़रे किरदार ताईं कोन पहुचायो वेंदो इंशाअल्लाह असां पंहिंजे मक़सद सां कोन हटंदासीं। पुराण डिस्ट्रिक्ट टेल जा आबादगार हिते अॼु जुलूस वठी पहुता आहियूं धरणे जी सूरत में डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस ते। गुज़िरियल 2 महीननि खां ई असांखे पाणी जे लाइ इंतिहाई परेशान करे रखियो आहे। फसल सुकी तबाह थी आहिनि, ॻोठनि में पीअण जो पाणी कोन्हे। जॾहिं त नारा कैनाल में मुंड तां ॿियनि दोस्तनि ॿुधायो त फुल सप्लाई पाणी हले पियो, लेकिन हिननि में एतिरी अहलियत ई कोन्हे। हिननि पाणी नारा कैनाल ते विकिणी छॾियो, उतां जेको बचो जुमड़ाऊ कैनाल ते विकिणी छॾियो, मुंड ते सारियुनि जा फसल पोखा छॾिया, 100% आबादी कराए छॾी आहे। उहा सॼी ट्रेल जे खाते में हिननि खोट हणी छॾी आहे। लिहाज़ा असां बार बार हिननि जे दरनि ते ईंदा रहिया आहियूं, DC साहब सां मिलिया आहियूं मीरपुर खास सां, लेकिन हिते केरु बि ॿुधण वारो कोन्हे। ॻोठनि जा रवासी, आबादगार, ज़मींदार, मज़दूर, हारी हिते डायरेक्टर ऑफिस में धरणो हणी असां वेठा आहियूं।